समोसा, चिप्स या ब्रेड समेत ॿियुनि शयुनि सां केचप हिकु बहितरीनु चूंड सम्झो वेंदो आहे। जिते ॿी का चटणी नाहे मिलंदी उते केचप मां कमु हली वेंदो आहे। घणा माण्हू भाॼीअ बदिरां केचप सां मानी खाइण खे बि पसंदि कंदा आहिनि ऐं केचप सभ खां वधीक ॿारनि में मक़बूल आहे। पर ख़बरदार, केचप का सेहतमंद शइ न आहे। केचप सभिनी माण्हुनि खाधो हूंदो, पर हर सैंडविच ऐं बर्गर में शामिल करे मज़ो ॿीणो कयो वेंदो आहे। पर इन बाबति कुझु शयूं ॼाणण ज़रूरी आहिनि। केचप जे फ़ाइदनि जी ॻाल्हि करियूं त ॿारनि खे केचप सां जेका बि शइ ॾिनी वञे उहे खाई वेंदा आहिनि। केचप टमाटनि मां तयारु थींदो आहे ऐं टमाटा सिहत लाइ फ़ाइदेमंद हूंदा आहिनि। केचप खाइण बिल्कुलु सवलो आहे ऐं नंढा नंढा पैकेट खीसे में खणी सघिजनि था। हाणे हिन जा नुक़सान बि ॼाणे वठो। इन लाइ केचप जी बोतलुनि ऐं साशे ते लिखियल शयुनि खे कॾहिं नोट कजो। इन्हनि में टमाटो कंस्टेंट लिखियलु हूंदो आहे, यानी टमाटनि खे एतिरो पचायो वेंदो आहे जो ॿिज निकिरी वेंदो आहे ऐं पोइ ॿीहर टमाटे खे केचप जी तयारी लाइ पचायो वेंदो आहे। इन अमल में टमाटे में मौजूदु सभु विटामिन्स ऐं मिनरल्स ई ख़तम थी वेंदा आहिनि। हिन में हाई फ्रिक्टोज़ कॉर्न सीरप हूंदो आहे जेको न रुॻो केचप पर कोल्ड ड्रिंक्स ऐं ॿियुनि शयुनि में बि इस्तेमालु थिए थो ऐं इहो माण्हूअ खे थुल्हो करे थो। हिन में मौजूदु कॉर्न सीरप मिठाण पैदा कंदो आहे जेका सिहत लाइ फ़ाइदेमंद न आहे। नेचुरल फ्लेवर्स जी ॻाल्हि कजे त उहो नाहे ॿुधायो वेंदो त इहे कहिड़ा नेचुरल फ्लेवर्स आहिनि, पर इहो ॼाणे वठो त नेचुरल फ्लेवर्स एलर्जी पैदा करे सघनि था। केचप में मुख़्तलिफ़ अमलनि दौरान मिठाण जो जाम इस्तेमालु थींदो आहे ऐं इहो ई सबबु आहे जो हिन खे घटि खाइण ई भलो आहे। हिकु हक़ीक़त इहा बि आहे त समोसनि वारनि, बर्गर वारनि या ॿियनि फास्ट फूड जे दुकाननि ते जेको केचप ग्राहकनि खे वापरायो वञे थो, इहो को ब्रांडेड या महांगो केचप नाहे हूंदो। इहो गैर मयारी केचप हूंदो आहे ऐं इन में रुॻो केचप जहिड़ो ज़ाइको हूंदो आहे। अहिड़े गैर मयारी केचप जी तयारी में सिहत जे हवाले सां के बि शयूं ज़हन में न आहिनि रखियूं वेंदियूं ऐं इन खे वॾियुनि वॾियुनि बोतलुनि में भरे दुकाननि ते इस्तेमाल लाइ पहुचायो वेंदो आहे। ॿिए पासे वॾनि स्टोर्स ते मौजूदु पैकिंग वारो केचप आम रेड़नि वारनि वटि मौजूदु केचप खां कुझु बहितर हूंदो आहे। जेकॾहिं अव्हां पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखणु चाहियो था त केचप खां परे रहो ऐं अव्हां पंहिंजूं चटणियूं पाण घर में तयारु करे सघो था। इन लाइ गिदामिड़ी, ॾही, टमाटनि, कारनि मिर्चनि समेत ॿियुनि शयुनि मां चटणी ठाहे सघिजे थी।